अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल कलामिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वइज़ा क़ुरिअल क़ुरआनु फ़स्तमिऊ लहु वअंसितू लअल्लकुम तुरहमून सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दिल जी मोहब्बत सां सोहणे नबी जा आशिक सोहणे साईं ते दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इलाही मैं रहूं या न रहूं मगर दिल में तमन्ना है दीन मोहम्मद रहे और इज्जत कुरान रहे। मकसद है कि इस दुनिया से जहालत दूर हो जाए कलामुल्लाह से मुस्लिम का दिल पुरनूर हो जाए। या इलाही तमन्ना है कि ये सआदत नसीब हो जाए तेरा कुरान पढ़ते पढ़ाते सुनते सुनाते मौत आए शहादत नसीब हो जाए। देखो ये कुरान नूरानी शीशा जड़ा सीधा राह दिखावे जो पढ़े ते अमल करे वो तो सीधा जन्नत जावे। चेतो कदर पानी दा मछली जाने याद जाने मुर्गा भी कदर कुरान दा अहमद जाने याद जाने असहाबी चेतो कदर कुरान दा की जाने दुनियादार नबी ने कदर ओना बोलो पुछ जड़े सुते शहर मदीने। अज 7 मार्च 2021 इन शादातपुर जे वॾे मदरसे जे अंदर ख़त्म बुखारी के मौके ते हज़रत मौलाना साईं हाफिज़ शमसदीन साहब के हुक्म ते तमाम दोस्तन की ज़ियारत जो शरफ मिलो। मुखाग में बेहतरीन अंदाज में असांजो खतीब हजरत मौलाना गुलाम यासीन रिंद साहब बयान करे रहा है। यकीनन मानू के आधार साईं भी पंहिंजो वक्त जल्दी पूरो कियो। शेखुल हदीस उस्तादुल उलमा हजरत मौलाना साईं नईमुल्लाह साहब पठानकोट सब्जल वारन बेहतरीन अंदाज से नौजवानों के हदीस पढ़ाई। मां दुआ करण आयो हाँ अल्लाह सभी मुसलमानन के पाक नबी के सच्चन आशिकन के सच्चे नबी से वफादारी नसीब फरमाए। मां भी जल्दी जल्दी खत्म तो करण चाहिए मुख्तसर मिनटन के अंदर ये कुरान वफादार पुर किताब है जे कबर के अंदर अब्बो कम नहीं दो अम्मा कम नहीं दी मासी नानी पुत्र पोता कम नहीं दा उते कबर में कुरान कमी। अब यार वो रखजे जो अध ते बीहे या तोड़ते हले न कगला ये दुनिया जा दोस्त है मित्र है अजीज करीब मोड़ जा यार थी मरण खापो कबर में कद न हलंदई कद हलंदई तो कुरान हलंदई ओ मछो न जवा रख कुरान सा यारी केड़ा केड़ा रखंदो ता जो आवाज सफा ठरो
एतरो आवाज तव्हांजो पहुचे मां चवां थो त अमेरिका खे भी ख़बर पवे त शादाद कोट में मिठे मोहम्मद जा दीवाना हाणे भी जागिन था, पर अमेरिका ते न पुॼे त शादाद कोट के मेन चौक ते पहुचण खपे त मिठे मोहम्मद जा दीवाना वेठा आहिनि। अजीजो, हे दुनिया जी डिग्री मरण खां पोइ हिते रहिजी वेंदी, हिन वारी डिग्री कब्र में भी हलंदी। ये चाहे ये सोहणो शान वारो कुरान आ, अल्लाह जो कुरान आ, जो हिनके कपड़ो लगो आ, जो कपड़ो वेढ़ियो आ बाजार में तो 50 रुपए 100 150 ते मीटर मिलियो होंदो, पर जॾहिं हिन कुरान सां हिन जो जोड़ जुड़ियो आ, चओ सुभान अल्लाह। जॾहिं कुरान मजीद सां मेलाप हाफ़िज़ ईंदो भी अॻ में कपड़े खे चुमी ॾींदो, मडेरो ईंदो भी चुमी कपड़े खे ॾींदो, मौलवी अचे भी कपड़े खे चुमी ॾे, शेखुल हदीस अचे भी कपड़े खे चुमी ॾे, वक़्त जो सदर अचे, बादशाह अचे, वज़ीर आज़म अचे भी कपड़े खे चुमी छो ॾे, जो कुरान सां मेलाप अथसि। ख़ुदा जो कसम, जंहिंजे सीने में हे कुरान आयो, जंहिंजे सीने में मिठे मोहम्मद अरबी जी हदीस आई, केॾो न शान वारो हूंदो। मां दिली दुआ करण आयो अल्लाह तव्हांजे सभिनी नौजवाननि जे बच्चन खे कुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम बनाए, छो त मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम फरमायो, सोहणनि जे सरदार नबी फरमाए, कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिआ। सुभान अल्लाह जो आवाज़ ॾाढी आहिनी करे कराए वठो, जो हाज़मो तव्हांजो तेज़ थिए त मानी उहे बची न पवे, मज़ो न आहे। कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बन वला तकुन खालिसा। मदीने के मीर सोहणनि जे सरदार आमिना जे लाल फरमाए, सब खां पहिरें नंबर ते तव्हां नंढा वॾा थियो त आलिम थियो, छा थियो? आलिम थियो। आलिम न थिया हो त तालिब थियो, मदरसनि में वञी पढ़ो, पर जे तालिब भी न थी सघिया हो त मुंहिंजे सोहणे हबीब फरमायो, मुंहिंजे दिलबर नबी फरमायो, कहिड़ो नबी जंहिंजी तारीफ़ में अल्लाह जी कुरान में फरमायो, वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। जंहिंखे रब सभिनी जहान जला रहमत करे मोकिलियो, वो शादाद कोट जा मुसलमानो, वो पाक नबी चढ़ो असांजे लाइ रहमत न बणिजी आयो, इंसाननि जे लाइ रहमत न बणिजी आयो, जानवरनि पखियुनि परिंदनि लाइ बि रहमत बणिजी आयो, पर असांजो महबूब पत्थरनि जे लाइ बि रहमत बणिजी आयो। वो सोनो हबीब नबियन जो नबी बस हिकड़ो वाक्य बयान करे मां भी खत्म तो कयां। पाक नबी इमामुल अंबिया कचारी में वेहदो हो, सहाबा वेहदा हा। अज मौलविन जी कचारी में शादाद कोट जी पसगिरदाई जा माण्हू वेहन, शहर जा माण्हू वेहन, और मदीने जो मीर जो वे त सहाबा भी हुजूर जी ज़ियारत करन, हुजूर जी कचारी करन। अज से शादाद कोट जा माण्हू आया, अगर साईं नईमुल्लाह साहब शेखुल हदीस कोट सब्दल को आयो आ, उन जी ज़ियारत कयूं। मौलाना गुलाम यासिर दो बारे खाया वजी ज़ियारत कयूं। अज कंहिंजी को ज़ियारत ला जे को कंहिंजी ज़ियारत ला मां लख लख मुबारक उन्हनि खे ॾियां जेके मिठे मोहम्मद जे दीदार लाइ हुजूर जी कचारी में वेहन। अचे जो हिकिड़ो यहूदी जो छोकिरो हूंदो हो, उहो बि नबी जी महफ़िल में वेहंदो हो। चओ न सुभान अल्लाह। पाक नबी इमामुल अंबिया जी ज़ियारत में वेहे, पर जॾहिं मुंहिंजो सोनो हबीब मुंहिंजो दिलबर नबी पाक मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शादाद कोट जा मुसलमानो पानी घुर, वो यहूदी जो पुट तकड़ में उथी करे हुजूर साईं खे पानी भरे ॾियो ॾे, साईं पानी पियो। पर मुंहिंजो सोनो सदके वञा मां पाक मोहम्मद अरबी जे नाले तां हुजूर शफीक नबी रहमतुल नबी परावा पहजा त पहजा, पर परावा भी नौकर बणाए छॾे। ये सोहरन जो सरदार आमिना जो लाल हिकिड़े ढेरे वेठो सहाबा ॾे नज़रूं फेरींदे साईं फरमाए, सहाबियो फरमाए जी सोना, फरमाए फिलाणो पुट यहूदी जो जेको ईंदो हो नज़र मूंखे नथो अचे। साहबा जो अल्लाह जा रसूल वाके 3 ॾींहं गुज़री विया आहिनि, असांखे बि नज़र न आयो आहे। पाण करीम फरमाए वञो जांच करे अचो, जे बीमार आहे त मां मोहम्मद अरबी बीमार कुर्सी ला हलां, जे मरी वियो आहे त मां मोहम्मद अरबी उज़र ख्वाई ले हलां। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। को दोस्त बीमार पे हो तो छुट्टी जान नमो मरे जित छुट्टी मूसा तो फिट। ये शफीक नबी रहमतुल नबी चौन सुभान अल्लाह। साईं ने बैठा सहाबी के मोकिलियो, सहाबी मोटी आयो।
अर्ज करे तो सोहना हो तो मौत की कश्मा कश्मी में सकरात में आ। पार करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनता फरमान हलो हलो इन बीमार का पूछा करण हलो शादातपुर का मुसलमानों मदीने जो मीर इमामुल अंबिया सहमन जो सरदार नबी रईसुल अंबिया खतीबुल अंबिया जीनतुल अंबिया सवा लख नबी जो ताज मिठो मोहम्मद अरबी जने उन यहूदी जे अंगण ते आया इस तहबड़े पासे जो यहूदी जो पुत्र लेटो पियो आ बे पासे जो अबो तौरेत खोले पंजे पुत्र जे मथो पड़े पियो। पार करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पी का जो दे हवाल जैसे 4 दी गुजरी आइन अखियों भी कोन तो पटे गालाए भी कोन तो न खादो थे न पीतो थे माता ॾाढो परेशान पी तो चवे आखिरी में अखियों पटे दिसे तो सही मां इन दी अखियों पटियल दिसण तो घुरा पर दिसे ही नथो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबियन जो नबी इमामुल अंबिया नो छोकरे जे मथो भी करे फरमाइन था ओ छोकरा मां मोहम्मद करीम आयो है। सुभान अल्लाह में मज़ो नाहे लगे तो तहां सेल सड़ी गए। सुभान अल्लाह जो आवाज गुजर कबे पिछाड़ी में बेवफाई चंगी नहीं वफादार गालाइन के वफान ते मुझी भी मयार काने हुजूर के दीवानन जा चप चरण पाकन ते मुझी भी मयार काने। आक नबी इमामुल अंबिया मथो भी ता फरमान ओ छोकरा मां मोहम्मद करीम आयो आया यानी छोकरे मिठे मोहम्मद अरबी जो नालो बुधो अते तो छोकरे अखियों पटे मिठे मोहम्मद अरबी जी ज़ियारत करण शुरू करनी। ज़ियारत करण का पो अखियों बंद करे छे जणो छोकरो ये पे चले तो ओ मिठा मोहम्मद करीम तो जे चेहरे दिसण का को कुछ दिसणो ही नाहे। यहूदी जो बैठो हो मथो पुत्र जे तौरे पे पढ़े ये तो असा के सकरात वाले जे मथो कुरान शरीफ खोले यासीन पढ़दा हो नबी से यहूदी के जो यहूदी छा तो पढ़े जैसे तौरे तो पढ़ा जे दे खबर तौरेत में मां मोहम्मद अरबी जो जिक्र आहे यहूदी तो मिठे मोहम्मद अरबी के सड़ियल पचल हो हुजूर के चवे तो ओ मोहम्मद करीम इन तौरेत में तो मोहम्मद जो जिक्र त परे पर नालो ही कोने। अल्लाह पाक उन छोकरे के सेहत नी ताकत नी उठी गई हो जे पी के चवे तो बाबा कूड़ न गाला मां तौरेत पाण पढ़ी तम वर्क वर्क पे मिठे मोहम्मद अरबी जी तारीफ लिखला वर्क वर्क ते सोने की तारीफ आ तो संगन मुर्किन पे चौड़ सोहनो नबी मुर्गे त जन्नत जा 8 दर खुली वजन चौन सुभान अल्लाह। संजन मुर्गिन भी प्यार संजन फरमाए पुत्र जने मां मोहम्मद की तारीफ भी पढ़ी थी वो कलमे पढ़ने में देर छो गई थी जल्दी पढ़ना कलमा शुरू के ला इलाहा तमा भी पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ंदो वियो खुदा जो कसम खड़ी मान महफिल में चवा तो कलमे पढ़ण का को ईमान जे नजर सा मिटे नबी जे चेहरे जो दीदार के जो नबी जो परवानो सहाबी दीवानो बणजी वियो कलमो पढ़ंदो वियो त परवार थी वियो हुजूर से के ॾाढी खुशी थी ऐं मुझो पाक मोहम्मद अरबी लड़े जे चेहरे के पाक मोहम्मद अरबी ॾिसण पिया एतिरे ते यहूदी जो उछो पंहिंजे बिस्तरे को वञी पंहिंजे छोकरे के नबी से जगह खण लगो संजन फरमाए छथो छा काडे तो खड़ी वने कैसे मुझो पुत्र पंहिंजे हथन सां कर भी कराई दो मांस कफन भी पाराई दो मांस दफन भी कंदो मांस संजन फरमाए छा तो न बुधो इन मां मोहम्मद अरबी ते कलमो पढ़वाने तुझो ना है मुझो हाने तुझो ना है मुझो तड़ भी मां मोहम्मद पंहिंजे हथन सां कराई दो मांस चओ न सुभान अल्लाह। कफन भी मां मोहम्मद पाराई दो मांस जनाजो भी मां मोहम्मद पढ़ दो मांस पंजन हथन सां दफन भी कंदो मांस ऐं क़यामत जो ॾियारो थींदो मां मोहम्मद करीम पंजन हथन मुबारकन सां गॾु जन्नत भी वठी वेंदो मांस। उहो सोहण जे सरदार नबी जो अॼु इल्म हिन मदरसन में पढ़जे थो उन मदीने के मीर जा दीवानो उन पाक नबी जो हदीस तव्हां खे ॿुधाई वई असांजे शेखुल हदीस साईं पुराने बुजुर्ग पोड़े बुजुर्ग नेक बुजुर्ग अल्लाह वारे बुजुर्ग जंहिंजी ज़ियारत करण सां अल्लाह राज़ी थे उन पर्द करे परे को तकलीफ़ूं काटे असां तव्हांखे पैगंबर करीम जी हदीस ॿुधाई ऐं सोना तव्हांखे जुमला ॿुधाए यकीनन तव्हांजो ईमान उठारियो अथई असां मिठे मोहम्मद करीम जा जो दीवाना परवाना चओ ॿुधण जे इंतज़ार में आहियूं जेसीं ताईं हबीबे किबरिया जी तारीफ़ थींदी रहंदी तो असां ॿुधंदा रहंदासीं।
सोने नबी फरमायो, पाक नबी फरमायो, 3 नंबर पे फरमायो, मुझे महबूब फरमाए आलिम भी न थिया हो, तालिब भी न थिया हो, तो कम अज कम ॿुधण वारा थियो ऐं सामियन जी तव्हां आहियो। सयाना भी चाहिए वक्त न मिलियो। फरमाया मुहिब्बन कम अज कम आलमन सां मोहब्बत हुजे, ईदे वीदे रस्ते में मिली सलाम त करे, पर ये वरी दसंदो ईअं तकींदो जे काणी में कसाई ॾे तकी जे मुल्लू पिया ॾे थे। एडो मुझे नबी फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा, मानो फरमायो तो दुनिया वारो तमाम में भला ओए थव जेको कुरान पढ़ना है के पढ़ाए। असां जे वरी माशरे में किसे मुल्ला है अज तोखे मुल्लन जी इज्जत जी कदर तोखे कोने, जने कब्र में गिरे गिरे क़यामत जो दिहाड़ो थींदो जेडो रबेल के प्रात पाली दो दुनिया हैरान थींदी। काश पंजन बच्चन के कुरान हदीस जो इल्म पढ़ायो हा, अज असां जो करो टको ने मकाम शान मथे हुजे हा। दुनिया जो डिग्रियों जिते कम न ॾींदियूं उते कुरान वारी डिग्री कम ॾींदी। ऐं नबी से फरमाइनि था, पाक नबी इमाम अल-अंबिया फरमायो आलमन सां घटि में घटि मोहब्बत हुजे। फरमाए जे अञा इहो वक़्तु बि न मिलियो आहे, फरमाए 5 टोले नवन जो फतह लॻा पोइ बर्बाद थी वेंदो, हलाक थी वेंदो। खसरत दुनिया वल आखिरा, दुनिया भी हली वेंदव, आखिरत भी हली वेंदी। याद रखो मुसलमानों, हे दुनिया 4 ॾींदी आहे, आखिरत सां ते मौत अचो। इन मौत ने ईंदो ॻाल्हायो त सही, अब मौत ईंदो या न ईंदो? घबराए ईअं वेठा हो जो रेल स्टेशन तो निकरी वई आहे, तव्हां हाणे कीअं ईंदो? एडो कुरान फरमाए तो इज़ा जा अजलुहुम ला यस्ताखिरून साअतन वला यस्तक़दिमून। रब से फरमाए तो अजल जो टाइम आई मिनट त परे पर सेकंड जी मोकल भी न मिलंदी। मौत जी तैयारी कर, हिन कुरान सां वफादारी कर, हिन प्यार हिन सां मोहब्बत कर। खुदा जो कसम है कुरान मजीद पढ़ायो वींदो आहे मदरसन जे अंदर, कॉलेजन में कोन थो पढ़ायो वञे, मस्जिदन में मदरसन में कुरान पढ़ायो वींदो आहे, हदीस हेड़न मदरसन में पढ़ाई वेंदी आहे। ऐं मुंहिंजे दिल पर नबी फरमायो, मुंहिंजे सोणे हबीब फरमायो, कायनात जे सरदार नबी फरमायो, इमामुल अंबिया रईसुल अंबिया मिठे मोहम्मद करीम सोहरन जे सरदार फरमायो, 1.25 लाख नबियन जे ताज नबी फरमायो, खुश नसीब उहो मुंहिंजो उम्मती हूंदो जे पंहिंजे बच्चे खे मिठे मोहम्मद करीम फरमाए कुरान ऐं हदीस जो इल्म पढ़ाए। ये तो चवे से अंग्रेजी घट में घट ॻाल्हाइणो अचे, सही सनावला अंग्रेजी ॻाल्हाइण अचे। छोरे खे ट्यूशन भी छॾींदो, अंग्रेजी मास्टर वटि छॾींदो, ट्यूशन भी पढ़े, पोइ 1000-5000 उनखे पघार भी ॾींदो, मदरसे में उहो छोरो ॾींदो जंहिंखे न लिखणु अचे न ॻाल्हाइणु अचे, सादा लूला लकड़ा ॾिनो, पर अल्लाह जी महिरबानी सां जमियत उलमा इस्लाम जे आलमन मदरसन वारनि महिनत करे उन्हनि बच्चनि खे तव्हांखे हीरा बणाया। वो भी कांगड़े बैठे से मुल्क में मुल्क में अल्लाह जो फजल आ जो मौलवी मेहनत करे। ॾिसो था पिया अॼु पूरी दुनिया सां जे मुहाडो अटकायो आहे त मौलाना फजल रहमान अटकायो। अल्लाह जी मेहरबानी सां सब दिलनि में लिखी विया। खत्म नबूवत जे मसले ते जे बीठो आहे निर्वार जवान त मुफ्ती महमूद जो बच्चो बीठो ऐं सिंध जो हीरो, सिंध जो लीडर डॉक्टर साहब जो लाडलो अल्लामा राशिद महमूद, शेर जा पुत्र भी शेर, सुभान अल्लाह, शेरन जा बच्चा भी शेर हूंदा आहिनि, मुड़स माण्हुनि जा बच्चा भी मुड़स हूंदा आहिनि। मां दुआ कयां थो अल्लाह असांजे मथां फज़ल कयो आहे जो मुड़स माण्हू असांखे रब ॾिना आहिनि ऐं मुड़स ॾिना आहिनि क़ाइद असांखे जे राशिद महमूद जी सूरत ते टकियो था, नासिर महमूद, तारिक महमूद, ताहिर महमूद, जंहिंखे ॾिसो था पिया रग रग ठरे। मां दुआ करण आयो आहियां अल्लाह हक़ जी जमात सां ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फरमाए, आमीन। मुंहिंजा दोस्तो जो रेल में हुजो या जेल में हुजो जो आलमन खे न छॾिबो। पोइ 26 मार्च ते क़ाइदे जमियत जो हुकुम आहे त इस्लामाबाद पोइ हलंदो, कहिड़ा कहिड़ा हलंदो, हथ त ॿई मथे खणो, सभई हलंदो इंशाअल्लाह। साईं शमसदीन साहब, साईं मोहम्मद जान साहब जी क़यादत में, साईं सनाउल्लाह साहब जी क़यादत में जो शादात कोट में बसियूं निकिरंदियूं, कारियूं निकिरंदियूं, मोटरूं निकिरंदियूं, जो इस्लामाबाद नारे तकबीर जो नारो हणी तो न बेईमान कुत्ते खे लाहींदा। चओ हिन धरतीअ ते राज कंदा त मोहम्मद जा गुलाम।
असा मिठे मोहम्मद जा नाफर हो इते आलमन जी कुर्बानी आ खुदा जो कसम असा जी आलमन खून दिनो मुफ्त में ठहल ठुकल मुल्क मिलियो आ तो इंशाअल्लाह असा के मिठे मोहम्मद के दीन की चौकीदारी भी कंदा से तो मुल्क पाकिस्तान की भी परोड़ी ए गैरतमंद हमड़न जा बच्चा है जो इंशाअल्लाह दीन जे मथो जान भी दीदा से तो बच्चा भी दीदा से तो माल भी दीदा बस अल्हम्दुलिल्लाह मां वधी घायल थियण न थो चाहियां ऐं इंशाअल्लाह ताला चावर मानड़ी भी तैयार है या बरकत वाली मानिया तो कुरान पढ़जे तो रहमत थी वसे वरी मदरसे में मिलंदी चाहो न सुभान अल्लाह मदरसे में तैयार थिया या मानी केडी न बरकत वाली होदी अल्लाह ताला तहां ते फजल कयो जो साईं शमसदीन साहब तहां के मदरसे जे अगियो बिहारियो ए नबी तो फरमाए मदरसो मां मोहम्मद जो बाग पाण फरमाए त मदरसो मां मोहम्मद जो बाग आ जो हिन सा प्यार क़यामत में मासा हिय गड जन्नत में केड़ा केड़ा था चो तो मिठड़े नबी सा गड जन्नत में है केड़ा केड़ा था चो पहिरन मदरसन की खिदमत क्यों मदरसन की देखभाल क्यों मदरसन की तहां के वध में वध ख्याल रखण खपे ए मिठे मोहम्मद करीम जा गुलामो पाक नबी जा दीवानो इनन मदरसन मो हीरा था पैदा ये गरीबन मिस्किनन जा बार असा भी उनन मानुन जो अल्लाह की मेहरबानी से पैसो असा ते भी खर्च थियो होदो वेन कुर्सी ते वेही कजो था हजारे मानू असा के वाजन में अल्लाह की मेहरबानी से मुशरिक मुमद थिया है ए उनन जो सदको जारी ए हिन मदरसे में कई आलिम निकरा निका अल्लाह के फजल से ये मेहनत कंदा गोठन में शहरन में बस्तिन में वाहन में ए जेतरा मानू निकरंदा वेंदा यो तहां जो भी न हिस्सो मोदी दुआ है अल्लाह दीन सा रहाए दीन सा मारे तेरे क़यामत में उठारे तो मिठे मोहम्मद की शफाअत नसीब फरमाए अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद ऐ मुजा मिठड़ा अल्लाह ए मुजा करीम रब जेके हिन रात जे अवेले टाइम ते बारे खापो ओ मुजा मिठा रब वेही जिन कुरान बुधवाए जो अचण भी वेहण भी बुधण भी कबूल फरमा ऐ मुजा मिठा रब सा हुजूर जा आशिक हूं मुजा रब क़यामत सा के मिठे मोहम्मद करीम सा सच्ची मोहब्बत नसीबत फरमा ऐ मुजा अल्लाह जेके बिन पंडाल में बैठा है मां कंजे दिल जे राज़न के नथो जाने अली मुमदात सदूर जात तुझिया सबने जो दिल जो जार मुरादो हाजत पूरी फरमा अल्लाह तमाम बीमार के शिफा कामिला आजला ता फरमा बे औलादन के साले औलाद ता फरमा मुजा रब बीमारी दी दो भी तू आ दूर भी तू कंदो आ मुजा रब दुनिया के डॉक्टर में वो इलाज ना है जो तो वट इलाज आ मुजा रब सा सब बीमार तुझे दर के तरा झली बैठा तमाम बीमार के सेहत कामिला आजला ता फरमा ए मुजा करीम अल्लाह औलाद का खजाना भी तो वट अल्लाह के पे औलाद के नरीना औलाद फरमा बरदार ता फरमा मुजा रब करीम सबनी मुसलमान के प्राण में प्यार है मोहब्बत एक वाली जिंदगी गुजारने की तौफीक अता फरमा नफरत को बचाए गिला गिबत का बचाए असा के पाक नबी जो सच्चो आशिक करे रहा है सच्चो आशिक करे वरी पाण ने घुराए ए मुजा करीम अल्लाह इन धरती पे इस्लाम जो बोल बाला फरमा अल्लाह मौलाना फजल रहमान दी मेहनत के कबूल और मंजूर अता फरमा आए अल्लाह इन मदरसे के इन पाक के क़यामत आबाद फरमा जो हाफिज गुलाम रसूल साहब शहजाद कोटी के नाले सा ये पूरे सिंध बलोचिस्तान में वाज तबलीग कई आज भी पूरी दुनिया जा बच्चा बच्चा उनके नाले सा सुनानी गए अल्लाह हिन जे पाक के क़यामत आबाद फरमा अल्लाह हाफिज शमसदीन का मेहनत वर्दी थी अल्लाह उन जे बच्चों का मेहनत वर्दी थी ता क़यामत दिन जो इदारो हलंदो रहे जेके इन जो खिदमत कंदा रहे उनके भी ता क़यामत इन जो सिलोता फरमाइंदो रहो ए मुजा करीम अल्लाह ए मुजा बाजा रब करीम असा ने खालियत नजर न कर पाए रहम करम जी निगाह ता फरमा अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुर्शिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व सहाबिहि व बैती व बारिक वसल्लम रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम व अदखिलना जन्नत मअल अबरार या अजीज या गफ्फार या रब्बल आलमीन ऐ अल्लाह सन या करम है इल्तिजाही है आरज़ू जदे भी दुनिया मौलाना थी जुबान ते कलिमात जारी हुजन पढ़दा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम इत्मीनान सां रहो इते आउण खे मानी खाराई वेंदी।